नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गपचाणी में ख़बर ॾींदा हलूं त गपचाणी भरिसां ॻोठ शफ़ी मोहम्मद बिरोही में 2 ॾींहं अॻु घर मां मुबीना तौर अगवा थियल 15 ॾींहंनि जी अंबम ॿाड़ी रुकैया बीबी धी मुनीर बिरोही जो लाश हथायो। न्याणी जो लाश हथ अचण बाद संदसि घर में कोहराम मची वियो। जॾहिं त मीडिया ते ख़बर नशर थियण बाद गपचाणी पुलिस अमलदार ॿाड़ी जे वारसनि वटि पहुची तफ़सील वरिता हुआ। ॿाड़ी जे वालिद मुनीर बिरोही ऐं ॿिनि वारसनि पुलिस खे ॿुधायो त 8 साल खां पोइ पहिरीं न्याणी जो औलाद थियो। ॿाड़ी जो लाश हथ अचण खां अॻु ॿाड़ी जे वारसनि जो चवण त न्याणी जी पैदा थियण सां ई ॾाढियूं ख़ुशियूं कयूंसीं। संदसि छठी बि ॾाढे धाम धूम सां कई, पर ख़ुशी दौरान घर में जिननि ग़ैबातनि जो असरु थियो। मासूम ॿाड़ी खे जिन खणी विया हुआ। इन हवाले सां मौलवी घुराए पढ़ाई कयोसीं त मौलवी यकीन ॾियारियो त नींगरी खे जिन खणी विया आहिनि खेसि राति छॾे वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।